वतिया ज़मीन निज़ाकत झत्याल खां ऐं सदाकत झत्याल खां। हे ज़मीन आहे कहिड़े साल में? हे 2013-2020 में। सही। हाणे प्लीज़ मां तव्हांखे चवां थो मूंसां मदद कयो। तव्हां वरिती घणे में? साईं 24 लखनि में असां सौदो कयो आहे। घणा चीर पए? 2 पैसा। हो छो था कदा? हाणे उहे केरु आहिनि जेके माना ज़मीन ते कब्ज़ो कंदा चाहिनि? साईं मुंहिंजो नानो ऐं मामो आहे साईं। उन नाला? मुंहिंजो जेको नानो आहे गुलाम हैदर झत्याल आहे, मामो कबीर झत्याल ऐं नवीद झत्याल। वो छा जे करे था चवनि था ॾियो? बसि हो नाल छा पंहिंजी बदमाशी ॾेखारण जे लाइ था कनि। हुन में राजड़ी को तव्हां उन सां ॻाल्हायो आहे? मिट माइटनि ताईं नानो आहे मामो आहे? जी साईं राजड़ी तव्हां कोशिशि कई आहे? जी मां पहिरियों वियो आहियां, 2-3 दफ़ा मां वियो आहियां पहिरियों। त महिरबानी कयो असां सां ईअं ज़ुल्म न कयो, असां तव्हांजा आहियूं। त मूंखे धमकियूं ॾिनियूं, नाने मूंखे चयो त वक़्तु आयो त मां तोखे मारींदुसि। वरी मामे मूंखे अॼु चयो मां हींअर तोखे मारींदुसि, हितां तुंहिंजो लाश खणी वेंदा। महिरबानी कयो। पोइ राजड़ी को फ़ैसिलो तव्हां झत्याल इताद बि आहे, असांजो सरदार मुनवर ख़ान झत्याल आहे या गुलज़ार हाजी गुलज़ार झत्याल आहे, तमामु सुठो पंहिंजी बिरादरी जा कम था कनि था। उन्हनि वटि तव्हां विया आहियो? जी सर विया आहियूं सर। असां ओॾां बि विया आहियूं। सरदार अबू ख़ान आहे, अमन ख़ान बुट, उन ॾे बि विया आहियूं। पर उते बि असांजो जेको आहे तो तदारुक न थी सघियो आहे। उन्हनि बि वरी कूड़नि शाहिदनि जी वजह ते हुननि खे ज़मीन ॾियण जी कोशिशि कई। हुननि चयो त हाणे हिननि खे तव्हां ॾियो, लिखत असांजे वटि आहे, असां ईअं पंहिंजी ज़मीन कीअं ॾींदासीं हुननि खे। अच्छा, कंहिं फ़ैसिलो कयो? अबू ख़ान शाहिदनि ते? जी सर फ़ैसिलो त शाहिदनि ते थींदो आहे न? जी साईं शाहिद जेके जी साईं शाहिद बि कूड़ा आहिनि। एतिरो टाइम हिननि वटि जे ज़मीन असां ॾे हुई, हक़ु हुयो हिननि जो, त हिननि वटि का शइ न आहे। हिननि खे जॾहिं असां ज़मीन वठूं पिया त हे बाबे खां को लिखाए वठनि हा या कंहिं वॾे खां लिखाए वठनि हा त भाउ हिते असांजा 2 पैसा आहिनि। जंहिं मालिक असांखे ॾिनी आहे भला उन जी हे लिखत खणी अचनि, उन हिननि खे लिखी ॾिनी हुजे त भाउ असां हिननि खे ॾियूं। बाक़ी हींअर असांखे हुन बनी लिखी ॾिनी आहे, 7 फारम ते चढ़ी वई आहे। हाणे असां सां ज़ुल्म ज़्यादती पिया था कनि। अच्छा, फ़ैसिलो अबू ख़ान कहिड़ो कयो? पोइ फतवा कहिड़ी ॾिनी उहो ॿुधायो थोरो। अबू ख़ान इहा फतवा ॾिनी त नाल छा अथसि, तव्हां बसि हे हिननि सां राज़ी थियो, हिननि जो नेकर वहे थो, बसि हिननि खे ॾियो, तव्हां हिननि खे ॾियो, हिननि जो 70,000 वठो। साईं 70,000 में असां कीअं ॾेई था सघूं? असां पंहिंजी ज़मीन कीअं ॾियूं? असां ज़मीन न ॾींदासीं। फ़ैसिलो क़बूल न कयो? न साईं, असां फ़ैसिलो क़बूल न कयो। तव्हां छा था चाहियो? त असां इहो चाहियूं था असांजो नालो न वठनि, असां बेगुनाह, असांखे मारनि न, असांखे ज़ुल्म असां ते ज़्यादती न कनि। हाणे असांखे ख़तरो आहे हिननि मां। महिरबानी करे मां IG सिंध खे अपील कयां थो, मां हिकु सोल्जर आहियां। मुंहिंजी सोल्जर जे हैसियत सां मुंहिंजी प्लीज़ मदद करे। SP दादू खे प्लीज़, SP दादू मुंहिंजी मदद करे। मेहर पुलिस, DSP, SP, SHO खे महिरबानी करे मुंहिंजी मदद कंदा। अच्छा, तव्हां पंहिंजे सरदार वटि विया? उन